सर यहाँ भी पर्दा लगाओ आपके क्या ठीक है दे तो भाई वो कैमरा बंद कर दिया मैंने। कभी डायरेक्शन
नमस्ते। तव्हां सभिनी जो अॼु जी हिन मीटिंग में स्वागत आहे। मुंहिंजो आवाज़ अचे थो सभिनी वटि? हेलो, तो अचे तो आवाज। आवाज़ अचे थो मुंहिंजो? हाँ हाँ अचे तो, मूंखे त अचे तो। है न, अचे थो न? तव्हां जी सभिनी जी जो अॼु जी हिन मीटिंग में स्वागत आहे। जीअं त कॉलेज एजुकेशन जे तरफ़ां इहो असांखे निर्देश प्राप्त थियो त अॼु असां टीचर पेरेंट्स मीटिंग MA प्रीवियस ऐं MA फाइनल जे ॿारनि सां ऐं उन्हनि जे पेरेंट्स सां गॾिजी हिकु मीटिंग ऑर्गेनाइज़ कयूं। हिन मीटिंग जो मुख्य मक़सदु आहे त असां तव्हांखे अचण वारे हिन कोविड जी महामारी हली रही आहे उन में एग्ज़ामिनेशन तव्हांजा कीअं कंडक्ट थींदा, कीअं अॻियां जी स्ट्रेटजी थींदी, तव्हांजा क्लासिस जेके आहिनि उहे असां ऑनलाइन लेसन ठाहे करे विझूं पिया था। तव्हांखे अगरि उन में का प्रॉब्लम हुजे ऐं कंहिं तरह जी का दिक़तूं हुजनि त तव्हां पंहिंजा सजेशन चैट बॉक्स जे ज़रिए असांखे मोकिले सघो था। ऐं इन जे अलावा तव्हांखे कुझु बि अगरि पुछिणो हुजे त तव्हां असां सां डायरेक्ट कॉन्टेक्ट बि करे सघो था। फ़ोन नंबर तव्हां वटि सभिनी वटि आहिनि, असां ॿिन्ही जा, मैडम जा बि अथव हूंदव, मुंहिंजा बि अथव। त का बि अगरि तव्हांखे दिक़त हुजे तव्हां असां खां पुछी सघो था। पहिरियों मां मैडम खे इंविटेशन ॾींदुमि। हाँ जी। कोर्स जे बारे में ऐं एग्ज़ामिनेशन कीअं थींदा उन जे बारे में थोरो सो मार्गदर्शन ॾिए असांखे। उन खां पोइ मां अॻियां वारी मीटिंग खे वधाईंदुमि। डॉक्टर मीना आसवानी मैडम प्लीज़ थोरो ॿारनि खे मार्गदर्शन ॾींदो। जी जी अॼु जी हिन टीचर पेरेंट्स मीटिंग में MA सिंधीअ में कंदड़ शागिर्दनि जा आदरणीय अभिभावक जेके असां सां जुड़िया आहिनि उन्हनि सभिनी खे नमस्ते। उमेद त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में सुरक्षित हूंदा। असां मां कंहिं बि इहो कोन सोचियो हो त कोविड-19 जो समूह एतिरो लंबो खिचजंदो ऐं परिस्थितियूं एतिरियूं बिगड़जी वेंदियूं। इन करे विद्यार्थियुनि जे हित खे ध्यान में रखी अॼु जी हीअ मीटिंग कोठाई वई आहे। असां तव्हां खां पुछण था चाहियूं त तव्हां जे ॿारनि खे असां जेके ऑनलाइन वीडियो मोकिलींदा आहियूं उहे रोज़ ॾिसंदा आहिनि या न। अगरि न ॾिसंदा आहिनि त तव्हां उन्हनि खे पढ़ण लाइ हिमथाईंदा ऐं उन्हनि खे इहो रोज़ फीडबैक वठंदा त तव्हां अॼु हिन मां छा पढ़ियो। अगरि का बि टेक्निकल समस्या हुजे, पाठ्यक्रम सां संबंधित समस्या हुजे या ॿी का बि समस्या हुजे त तव्हां बेशक तव्हां अॼु जी हिन बैठक में पुछी सघो था। या जीअं सर तव्हांखे ॿुधायो त पंहिंजा सजेशन का बि समस्या हुजे त चैट बॉक्स में विझी असां खां सॉल्व कराए सघनि था। जीअं त MA फाइनल जा वीडियो 24 जुलाई खां शुरू थी चुका आहिनि त MA फाइनल जे ॿारनि खे मां नथी सम्झां त का दिक़त हूंदी। उन्हनि जो कोर्स लॻभॻि 98% थी चुको आहे। उन खां पोइ बि अगरि तव्हांखे अगरि का समस्या हुजे त बेशक तव्हां असां खां वीडियो कॉल कयो, व्हाट्सएप कयो या कुझु बि असां खां पुछी सघो था। ऐं MA प्रीवियस जा जेके एडमिशन आहिनि उहे असांजा हिते लेट शुरू थिया। इन ई करे सभु ॿार जेके फरवरीअ में अचणु शुरू कयो, 2 महीना रेगुलर क्लासनि में आया, उन्हनि खे असां काफ़ी कुझु कराए चुका आहियूं। ऐं उन खां पोइ बि अप्रैल मई में जीअं लॉकडाउन शुरू थियो आहे त उन्हनि खे असां ऑनलाइन वीडियो मोकिले रहिया आहियूं। ऐं जेके जेके इम्पोर्टेंट टॉपिक्स आहिनि सभु त हींअर पॉसिबल कान्हनि के सॼो कोर्स कराइण। ऐं जेके जेके इम्पोर्टेंट टॉपिक अरे आहिनि उहे इसको असां जरूरत ही मोकिले नहीं है रहिया ये आहियूं। सब करने ऐं उन खां पोइ बि जेके आहिनि मतिलबु जीअं 100% कोर्स आहे त उन मां जेके जेके 5 इकाइयूं आहिनि उन्हनि मां जेके जिन इकाइयुनि में 3 टॉपिक्स आहिनि उन्हनि मां 2 टॉपिक्स करे करे एग्ज़ाम तव्हां खां सरकार कॾहिं बि वठी सघे थी। तव्हां हमेशह तव्हां प्रिपेयर रहो ऐं ऑनलाइन एग्ज़ाम थियनि या तव्हां खां ऑफलाइन जीअं थींदा आहिनि। जॾहिं बि परिस्थितियूं नॉर्मल थींदियूं तव्हांखे एग्ज़ामिनेशन जे लाइ रेडी रहणो आहे हमेशह। इन्हीअ करे इन खां सवाइ अगरि तव्हांखे ॿियो कुझु पुछिणो हुजे, को सुझाव हुजे, का समस्या हुजे त बेशक तव्हां अॼु जी हिन बैठक में असां सां पुछी सघो था। महिरबानी मैडम, तव्हां ॿारनि खे ॾाढी सुठी जानकारी ॾिनी। ऐं जीअं त मैडम ॿुधायो त MA फाइनल जो लॻभॻि कोर्स समाप्त थी चुको आहे। MA प्रीवियस जा बि जेसि ताईं महीनो 1.5 महीनो कॉलेज खुलियल हुआ असां पूरी महिनत सां क्लासिस वरितियूंसीं। जेके ॿार आया उन्हनि खे कोर्स करायो होसीं। जेके ॿार किन कारणनि सां न अची सघिया त
त हाणे असां पूरो प्रयास कयूं पिया त मैक्सिमम कोर्स कवर करे ऐं वीडियो या PDF फाइलूं ठाहे करे उन्हनि खे अवेलेबल करायूं। इन खां पोइ बि अगरि तव्हांखे का बि समस्या हुजे त बिल्कुलु पंहिंजो सिंधी डिपार्टमेंट शुरूअ खां ई, अॼु खां न, जॾहिं खां ठहियो आहे तॾहिं खां ई हिकु फैमिलियर एटमॉस्फेयर रहियो आहे। ॾाढा लिमिटेड असां वटि ॿार आहिनि, को वधीक ॿार न आहिनि। MA प्रीवियस और फाइनल मिलाए करे लॻभॻि 30 ॿार आहिनि ऐं सभु असां सां ॾाढो सवली तरह फैमिलियर आहिनि, सभु असां सां सवली तरह ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जॾहिं बि तव्हां चाहियो का बि दिक़त हुजेव, तव्हां असांखे फ़ोन ते WhatsApp ते पुछी सघो था, फ़ोन करे सघो था ऐं असां तव्हांजी हेल्प लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। हाणे तव्हांखे के बि सजेशन ॾियणा हुजनि वीडियोज़ जे बारे में या कुझु ॿियो वधीक पुछिणो हुजे, पेरेंट्स खे कुझु पुछिणो हुजे त मोस्ट वेलकम, तव्हां पुछी सघो था। MA फाइनल जा जेके विद्यार्थी पाण सां जुड़ियल आहिनि, जीअं भविषा आहे। भविषा बेटा तूं आई आई न? यस मैम। भविषा, हाँ मैम। कुछ पुछणो आहे तोखे बेटा? मैम तव्हां मूंखे अगर प्रीवियस ईयर जा पेपर प्रोवाइड कराए सघो था त? प्रीवियस जा भाविशा, पेपर प्लीज त पहिरियों तव्हांखे वीडियो त प्रमोट ऑन कयो कर। हुयो न। तूं फाइनल मतलब कि जेके पहिरीं थी चुका आहिनि न एग्ज़ाम, जीअं 2019 में थिया हूंदा, 18 में थिया हूंदा, अगर को पेपर अहिड़ो हुजे त तंहिंखां सम्झ में अच्छा, अची वेंदो न अनसॉल्व कि पेपर। हाँ हाँ ओके ओके, तूं इहा लिखी छॾ। ओके, असां तव्हांखे ऑनलाइन मोकिले छॾींदासीं। हाँ मैम, ही मोकिले छॾिजो त हुन जे हिसाब सां थोड़ी पढ़ाई थी वेंदी। ओके ओके बेटा। तव्हांजी मम्मी? जी मैडम। मम्मी तव्हांजी हिते ही भविषा? तव्हांजी मम्मी सां हिकु मिंट ॻाल्हायो। भविषा, भाविशा, पंहिंजो वीडियो ऑन कर बेटा। जी मैम। हाँ, तव्हांजी मम्मी? नमस्ते मैम। नमस्ते मम्मी। नमस्ते। तव्हांजे भविषा ॾाढी सुठी छोकिरी आहे, सुठी तरह सां असांजा क्लास वग़ैरह अटेंड कंदी आहे। हिनखे इनाम बि मिलियो हिन साल, गोल्ड मेडल मिलियो हुअसि BA थर्ड ईयर में। त मां सम्झां थी त हींअर बि असांजी उमेद खे ईअं ई वञणु ॾींदी ऐं सुठी तरह सां मार्कुनि सां पास थींदी। MA प्रीवियस में त इहा प्रमोट थी वई। MA फाइनल जे असां हिननि खे एवल्यूशन जे लाइ हिन जो एग्ज़ाम ज़रूरु थींदो देरि सवेर, उन जे आधार ते ई हिनखे जेको आहे प्रमोट थींदो। त हिनखे तव्हां बि हिमथाईंदा कयो त रोज़ पढ़े, कुझु बि न अचेसि त बेशक असां खां हूअं बि पुछंदी आहे, पर तव्हांजो बि इहो फर्ज़ु थिए थो। ॿार आहे न, रुॻो जेको असां चैनल ते वीडियो मोकिलियूं था उन्हनि खे सब्सक्राइब कनि, हीअ कंदी रहंदी आहे ऐं तव्हां बि हिनखे हिमथाईंदा। ठीकु आहे, कुझु बि प्रॉब्लम हुजेसि बेशक पुछे। जीअं हींअर चयो हिनखे अनसॉल्व पेपर खपनि त अनसॉल्व पेपर असां हिनखे प्रोवाइड कराईंदासीं, मोकिलींदासीं। मैम तव्हांजी तारीफ़ ॾाढी कंदी आहे। चवंदी आहे मूंखे जी जी ठीक है मैम। हाँ, हींअर बि असां जेके हींअर निदेशालय जे तरफ़ां कार्टून प्रतियोगिता, चित्रकला प्रतियोगिता, निबंध प्रतियोगिता हुई, उन जे बारे में बि असां हिननि खे मोकिलियो त हिन ॾाढी सुठी तरह सां मोकिलिया ऐं पंहिंजी साहेड़ीअ चित्रा खे बि चयईं। सभिनी जा, न रुॻो भविषा ऐं चित्रा, पर सभिनी ॿारनि जिन जिन खे असां मोकिलियासीं सजेशन्स, उन्हनि सभिनी सुठी तरह सां चित्रकला में पार्टिसिपेट कयो आहे, निबंध में पार्टिसिपेट कयो आहे। इन्हनि सभिनी जे लाइ तव्हांखे तमामु घणी मुबारकूं हुजनि। मैं तव्हां सभिनी जा जेके बि असां वटि आया आहिनि प्रतियोगिताउनि में पार्टिसिपेट कंदड़ ॿार, सभिनी जा नाला मां मोकिलिया आहिनि। ऐं जेके बि ॿार फर्स्ट सेकेंड थर्ड या जेके सभिनी पार्टिसिपेट कयो आहे त उनखे सर्टिफिकेट त ज़रूरु मिलंदो ई मिलंदो। इहा असां पुछा कराई आहे। त नेक्स्ट ॿी भविषा खां सवाइ चित्रा बेटा आई त चित्रा खे कुझु पुछिणो हुजे त प्रेज़ेंट थिए। चित्रा दादलानी, अनम्यूट कर पंहिंजो पाण खे। चित्रा अनम्यूट कर। चित्रा अनम्यूट कर पंहिंजो पाण खे बेटा। हाँ चो बेटा। हाँ मैम, मुझे भी अनसॉल्व पेपर ही चाहिए। अनसॉल्व पेपर ही चाहिए। सिंधीअ में त ॻाल्हाए, सिंधीअ पिया त बैठक कयूं पाण। हाँ मैम, मुझे भी खपन, अनसॉल्व पेपर ही खपन। अनसॉल्व पेपर MA प्रीवियस जा या फाइनल जा? नहीं मैम, MA फाइनल। MA फाइनल जा पेपर खपनि।
अच्छा, कुछ तयारी कई आ? हाँ 5 मैम पेपर हाली जा मां सॼा 6 पेपर जा बि दिक्कत मैम मोकिलिया जाती आहिनि 7 पेपर जा। तव्हांखे सिलेबस ख़बर आहे एमए फाइनल जो कहिड़ो आहे? 4 पेपर तव्हां प्रीवियस में करे आया, उन खां पोइ हाणे 5 पेपर जेका तुंहिंजा फाइनल में थींदा। 5 6 पेपर भाषा शास्त्र जो, 5 जेको आहे पोइट्रीअ जो, ऐं 7 जेको आहे हाँ कवि बेवस जो, 8 जेको आहे नावलनि जो आहे, ट्रांसलेटेड नावल, ऐं 9 जेको आहे पेपर उहो पोइट्री खणबी आहे या हुन में नावल खणबो आहे। त इहे 5 पेपरनि जो सिलेबस अगरि तव्हांखे न हुजे त उहो बि मां तव्हांखे चओ त हुन में विझां। मां 24 जुलाई खां क्लास वठणु तव्हांजा शुरू कया आहिनि। स्टार्टिंग में जेको आहे इहो सिलेबस ऐं पेपरनि जे बारे में ॼाण ॾिनी आहे, उहे तव्हां यूट्यूब ते वञी करे उहे वापसि सां हींअर खोले करे ॾिसो त तव्हांजे वापसि दिमाग़ में अची वेंदव। तव्हांखे शुरू में जेके आहिनि वीडियो 130 वीडियो मुंहिंजा लॻभॻि थी चुका आहिनि, ऐं उन में एमए फाइनल जा घटि में घटि 30-40 वीडियो आहिनि। तव्हां खोले करे उनखे रिमाइंड कयो। हाँ मैम चित्रा बेटा तुंहिंजी मम्मी हाँ मम्मी पापा नमस्ते जन्म नमस्ते नमस्ते जय नमस्ते मैम। झूलेलाल। नमस्ते नमस्ते मम्मी जी। हेलो ओ ॿियो तव्हां सेटिस्फाइड आहियो? हा पढ़ाई करे पई थी घर में? पढ़ाई करे थी न घर में? कोविड जे करे छा कयूं, ॿारनि खे कॉलेज में एतिरो अचण जो मौक़ो कोन मिलियो आहे, इन करे असांखे ही जेका बैठक घुराइणी पई आहे तव्हां सां आम्हूं साम्हूं रूबरू थियण जी। हूअं त कॾहिं कॉलेज में ॿारनि खे कॾहिं घुरायो कोन। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां सेटिस्फाई आहियो घर में पढ़े पई थी? हाँ घर में पढ़े पई ऐं न पढ़ंदी हुजे रुगो टीवीअ ते वक़्तु गुज़ारींदी हुजे त हुनखे तव्हां हिमथायो त न पढ़ाई कर, इम्तिहान कॾहिं थी थो सघे। ओके 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 ठीकु आहे। ठीक है। प्रकाश ॾिसण पियो थो अचे मूंखे। हाँ सही। ॿियो कहिड़ा हाल आहिनि प्रकाश? बस ठीक ठीक है। सब ठीक आहिनि? सब सब हले शुभ पई पढ़ाई तव्हांजी बढ़िया? बढ़िया हले पई। तव्हांजी मम्मी वेठा हुआ वरी उथी विया? हाँ न उन्हनि शायदि चयो कि तोखे डाउट हुजे त वेठा आहिनि ॿुधनि पिया। 2 मिंट ॻाल्हारायो। हाँ नमस्ते आंटी। तव्हांजो छोकिरो त ॾाढो ब्रिलियंट छोकिरो आहे ऐं ॾाढे घटि समय में बिल्कुलु दिलनि खे छुई छॾियो अथई असांखे। भई मूंखे पतो पियो साइंस जो स्टूडेंट थी करे ऐं वापसि सिंधी सब्जेक्ट खणणु ऐं एतिरी महिनत सां अॻियां वधणु क़ाबिले तारीफ़ आहे। ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे। इन्हनि जे पापा खे ॾाढो शौक़ु हो कि सिंधी न ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी भाषा में वधनि ॾिजनि ऐं मां ख़ुदि एग्ज़ाम्पल आहियां। ॾिसो काई उमिरि कोन थींदी आहे पढ़ाईअ जी ऐं ॾाढो सुठी तरीक़े सां पढ़ंदा त स्कोप बि ॾाढो सुठो आहे सिंधीअ में। सभिनी ॿारनि खे मां पहिरियों बि क्लासिस में बि ॼाण ॾिनी आहे त सिंधी लैंग्वेज में ॾाढो ज़बरदस्त स्कोप आहे ऐं नई जनरेशन लाइ त एॾो वधीक स्कोप आहे, एॾियूं वधीक वैकेंसियूं आहिनि। पर बदकिस्मती आहे जो ॿारनि खे पतो न आहे या छा उहे वधणु नथा चाहिनि। न अगर तव्हां जहिड़ा गाइडेंस हूंदा गाइड करण लाइ ॿारनि खे त ॿार एनकरेज बि थींदा अॻियां वधण लाइ। असां आहियूं ही हमेशह हर समय ॿारनि लाइ आहियूं, पर ॿार इंट्रस्ट ॾेखारींदा त असांखे मज़ो ईंदो। ठीकु आहे न? थैंक यू तव्हां जुड़िया है ना। सर एक्चुअली मूंखे डाउट हुजे? हाँ मूंखे हिकिड़ी परेशानी इहा हुई कि हेलो प्रकाश तव्हांजो म्यूट थी वियो आहे। हाँ साईं आवाज़ अचे पई? बिल्कुलु अचे थी। साईं मूं इहो पुछो थे कि मां जेको अरबी लिपीअ में लिखां पियो ऐं अञा मुंहिंजी ग़लतियूं थियनि पयूं हुन में। मां घणी दफ़ा पंहिंजे फादर खे ॾेखारींदो आहियां त चवंदा आहिनि हिते इहा ग़लती आहे त मूंखे अञा ॻाल्हि थोड़ी सम्झ में कोन पई अचे। उन्हनि चयो आहे कि तूं प्रयास कंदो रहो ईअं ई सम्झ में ईंदी। साल ई त थियो आहे तोखे पढ़ंदे। पर हिकिड़ो दिमाग़ इहो चए थो कि या मां देवनागरी खे ऑप्ट कयां ॿिया पढ़ी सघनि या मूंखे इन जे मथां ई कमु करणु खपे जीअं मां कयां। दिक़त कोन्हे। ॾिसो लैंग्वेज ॿई पंहिंजियूं आहिनि। सिंधीअ में ॿई ऑथोराइज़ आहिनि, गवर्नमेंट जे पारां ॿई मान्यता प्राप्त आहिनि। एग्ज़ाम में तव्हां अरबीअ में लिखो चाहे देवनागरीअ में लिखो, तव्हां बिल्कुलु ओपन हैंडेड आहियो, तव्हांखे काई मनाही कोन्हे।
ठीकु आहे। अगरि तव्हांजी कमांड अरबीअ में थिए थी त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जीअं तव्हां ख़ुदि ई चयो हो त अरबीअ में जेको आहे लिटरेचर असां वटि जाम आहे पढ़ण लाइ। हाँ देवनागरी एग्जैक्टली में कुझु लिमिटेशंस आहिनि। असां प्रयास कयूं पिया था, छो नई जनरेशन आहे, हीअं न देवनागरी लिपीअ पढ़ण वारा ॿार वधीक आहिनि, अरबीअ में ॾाढा घटि बची विया आहिनि। त इन करे असां प्रयास कयूं पिया जेके पुराणा सुठा किताब आहिनि उन्हनि खे कन्वर्ट कराइण में। त अॼोकी तारीख़ में जीअं MA प्रीवियस ऐं फाइनल प्लस BA जा जेके बि असांजा टेक्स्ट बुक्स हलनि था मोस्टली उहे 99% देवनागरीअ में कन्वर्ट थी चुका आहिनि ऐं ॿार उन में पढ़नि बि पिया था, लाभ बि वठनि पिया था। इहा सुठी ॻाल्हि आहे। त हाणे तव्हांजी इच्छा आहे, कोई दिक़त कोन्हे, तव्हां कंहिंमें पढ़ो। ऐं एग्ज़ाम में मां तव्हांखे हिकिड़ी जानकारी ॾियां त लैंग्वेज एॾो वधीक मायने नथी रखे। छो MA लेवल ते नंढी नंढियूं ॿारनि वांगुरु ग़लतियूं न कढंदासीं त तव्हां ग़लति लिखी आहे, नंढी जी मात्रा न आई आहे, वॾी जी मात्रा न आई आहे। फ्लुएंसीअ में इहो हलंदो आहे, इहो एॾी गौर करण लाइ ॻाल्हि कोन्हे। पर इहो आहे त तव्हांखे पंहिंजी फ्लुएंसी वधाइण लाइ, पंहिंजी हिकु चइजे भाषा में पकड़ करण लाइ पंहिंजे स्तर ते तव्हां हिन में सुठी प्रयास कयो, सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे स्तर ते मां ॾाढी कोशिशि कयां। एग्ज़ाम में एॾो कोई इशू कोन्हे त तव्हां अगरि भाषा में ग़लति जी मात्रा न लॻाई, नंढी जी मात्रा लॻाई, वॾी जी मात्रा लॻाई त कोई फ़र्क़ु कोन पवंदो आहे। तव्हांजो हिन में ठीकु आहे। हा, कुझु हिन में फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे। हालांकि अरबी में पाण कोशिशि कयूं पिया पर जीअं थोरो सो हा कोई दिक़त कोन्हे। तव्हांखे पोइ अरेबिक में तव्हां घर बि प्रयास कयो, पोइ तव्हांखे लॻे थो एग्ज़ामिनेशन में वेहण खां पोइ लॻे थो न भाई मां देवनागरी में वधीक कंफर्ट आहियां, लिखी सघां थो, फास्ट लिखी सघां थो, त देवनागरी में लिखी सघो था, कोई अहिड़ी बाध्यता कोन्हे। ठीकु आहे न। अच्छा टेंशन जो कोई ठीकु विषय ई कोन्हे। हिन हेॾे वॾे हायर स्टेज ते केरु तव्हांजे ग्रामेटिकल मिस्टेक्स ऐं इहे कोन चेक कंदो। ठीकु आहे। ठीकु आहे। ॿियो कुझु ॿियो कुझु ॻाल्हि मां चवणु चाहींदसि इहो त मतिलबु MA प्रीवियस जे जेके ॿार हिन साल करे रहिया आहिनि MA प्रीवियस, उन्हनि अॻे साल जे ॿारनि खां जेके किताब परचेस कया आहिनि त उहे किताब जेके आहिनि उनमें सिलेक्टेड नोट्स लिखियल आहिनि। पर हिन साल जेको आहे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास NCPSL सभु किताब देवनागरीअ में तव्हांखे अवेलेबल कराए ॾिना आहिनि। त महिरबानी करे उन्हनि पुराणे सिलेबस, पुराणा जेके किताब आहिनि उन्हनि खे हटाए करे उहे परचेस कयो ऐं उन मां तव्हां सिलेबस कवर कयो। उन में लॻभॻि सभु किताब अची विया आहिनि ऐं उन मां तव्हां आराम सां देवनागरीअ में पंहिंजो सिलेबस कवर करे सघो था। मैडम ॾिसो, तव्हांखे ॾाढी सुठी जानकारी ॾिनी आहे। सभिनी ॿारनि खे MA प्रीवियस MA फाइनल जा मोस्टली किताब राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद देवनागरी लिपीअ में छपाए करे सभिनी अवेलेबल कराया आहिनि। ऐं मां तव्हांखे हिकु ॿी ॼाण ॾियणु चाहियां त हिकु त अजमेर में जेको आहे कचहरी रोड जे साम्हूं बुक डिपो आहे, उन वटि सम्राट होटल जे बिल्कुलु साम्हूं उन वटि बि उहे अवेलेबल आहिनि, बुक लैंड है न। पर उनजे अलावा अगरि तव्हां डायरेक्ट NCPSL मां घुराइणु चाहियो था त NCPSL ॾाढो नॉमिनल कॉस्ट मात्र 50 रुपीस पर बुक रखियो आहे। ओनली 50 रुपीस पर बुक। तव्हां जेके किताब घुराइणु चाहियो था डायरेक्ट NCPSL खे हिकु साधारण लेटर लिखी डायरेक्टर NCPSL जे नाले सां, पोस्टेज जो ख़र्च तक उहे पंहिंजे जेब मां था कनि, उहो बि तव्हांखे न ॾियणो आहे। त हीउ ॾाढो सुठो पंहिंजे सिंधियुनि लाइ हिकिड़ो कमु कयो वियो आहे। प्लस मां NCPSL में तव्हांखे ॿुधायो त हिन में घणी स्कीम्स हलंदियूं आहिनि NCPSL में। जीअं उन्हनि मां हिकु SLCC सिंधी लैंग्वेज लर्निंग कोर्स स्कीम आहे। तव्हां MA प्रीवियस ऐं फाइनल जा ॿार आहियो त तव्हां हींअर त कोविड पियो हले, उन जे बावजूद बि तव्हां अगरि ऑनलाइन क्लासिस ऑर्गेनाइज़ कराए सघो था, ॿारनि खे इकठो करे सघो था, त तव्हांजे लाइ हीउ ॾाढो सुठो प्लेटफॉर्म अथव त घर वेठे वेठे तव्हां न सिर्फ़ु पढ़ी था सघो पर ॿियनि ॿारनि खे सिंधी पाढ़े था सघो ऐं पाढ़े करे उनजे बिहाफ ते तव्हां कुझु पंहिंजी इनकम बि ठाहे सघो था। ॾाढो सुठो अमाउंट ॾिनो वेंदो आहे NCPSL जे पारां। मात्र 10 ॿारनि जे पुठियां तव्हांखे 12,000 खां 15,000 रुपया पर टीचर ॾींदा आहिनि, जंहिंमें बुक्स जो एग्ज़ामिनेशन जो सभु ख़र्च NCPSL ई कराईंदी आहे। ऐं उनजी एड जेकी हाणे निकिरी चुकी आहे, मां तव्हांखे ग्रुप में विझी चुको आहियां प्रीवियस और फाइनल में। तव्हां उहा एड ॾिसो, उनजे बारे में को डाउट हुजेव तव्हां मूंखां या डायरेक्ट NCPSL मां फ़ोन करे पुछी सघो था। असांजे थ्रू तव्हां चाहियो त रजिस्ट्रेशन कराए सघो था ऐं असां तव्हांजी पूरी हेल्प कंदासीं। ठीकु आहे। या तव्हां पंहिंजे मन मां जेका इहा ॻाल्हि हटाए छॾियो त सिंधीअ में MA कंदासीं, सिंधीअ में त किताबनि जी शॉर्टेज आहे। हाणे कंहिं बि तरह जी शॉर्टेज कान्हे का किताबनि जी, रुगो पढ़ण वारनि जी कमी आहे। पढ़ो ऐं हिनखे पंहिंजे पंहिंजे दिमाग़ खे होशियारु कयो ऐं अॻियां अची करे सिंधी सब्जेक्ट करण लाइ ॿियनि खे बि हिमथायो।
गीता गीता साधवानी ॾिसण पई थी अचे मूंखे। बेटा गीता खे कुझु पुछणो आहे? मैडम बस ये ही आहे कि तव्हां असांखे नोट्स मोकिलींदा आहियो न मैडम, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि असां ऑनलाइन पढ़ाई पंहिंजी कंटिन्यू करे था सघूं। ॾाढी दिक़त थींदी आहे हालांकि सिंधी पढ़ाइण में, लेकिन वरी बि असां ॾाढी तव्हां सुठी तरह असांखे नोट्स मोकिलींदा आहियो सर, ऐं तव्हांजो पहिरीं त ॾाढो शुक्रिया अदो धन्यवाद कि असांखे तव्हां ऑनलाइन बि वेही करे असांखे सपोर्ट करो पिया मैडम। बस तव्हांजो सपोर्ट खपे मैडम, ताकि असां बि सक्सेस थी करे सुठे पोस्ट ते अचूं मैडम। ऐं मैम जेको NCPCL जो जेको सर ॿुधाइनि पिया, जी जी मैम जी सेटिस्फाइड आहियो? NCPCL जो मां जी हाँ मैम। ओके ओके। मम्मी वेठी आहे तव्हांजी गॾु तव्हां सां? मम्मी न, मां ऑलरेडी सेपरेशन में आहियां, मुंहिंजा 2 ॿार आहिनि, मां सिंगल पेरेंट्स आहियां। ओके ओके, कोई ॻाल्हि कान्हे का। तव्हां ध्यान सां पढ़ो ऐं मां जेको वीडियो मोकिलिया हर वीडियो जो तव्हांजे तरफ़ां जवाब ईंदो आहे। थैंक यू मैडम। त अहिड़ा त ॿार असांखे खपनि जेको ध्यानु लॻाए पढ़नि ऐं हुनजो रेस्पॉन्स ॾियनि, कुझु न अचे त पुछनि। हिकु ॿी आहे छोकिरी तव्हांजी विद्यार्थी हेमलता, हुनजो बि हमेशह मैसेज ईंदो आहे। प्रेज़ेंट आहे हेमलता चांदवानी? हेमलता चांदवानी सर मैं NCPCL में थोड़ी इंटरेस्टेड आया, हालांकि अगे साल मां वटा हुआ ॿार असां अगे साल जॾहिं कोरोना कोन हो तॾहिं झूलेलाल मंदिर में असां पढ़ाईंदा हुआसीं ॿार, लेकिन हींअर त ऑनलाइन जो त कुछ अॻियां प्रोसेस कोन आयो आहे असां वटि अहिड़ो कुछ की पढ़ाइण वगैरह जो। एक्चुअली छा आहे बेटा, तव्हां हलाए सघो था, कोई रिस्ट्रिक्शन कोन्हे। मां क्लास में बि तव्हांखे सभिनी खे ॼाण ॾिनी हुई त कोई अहिड़ो रिस्ट्रिक्शन कोन्हे। तव्हां घर में ई पढ़ियो या कंहिं पर्टिकुलर कंहिं प्लेस ते वञी पढ़ियो, तव्हां किथे पढ़े सघो था क्लासेस। ऐं छोकी हीअं वर्चुअल क्लासेस जो टाइम हली रहियो आहे, कोरोना काल आहे, ॿार तव्हां इकट्ठा करे सघो कोन था, त तव्हां बिल्कुलु ओपन हैंडेड थी करे जूम मीटिंग अथव, हुन ते लॻभॻि 40 मिनट्स ताईं फ्री क्लासेस तव्हां डेली वठी सघो था। त ॿारनि खे हाँ जी, असां ऑनलाइन जी भी वठंदा आहियूं क्लास। मां सेंटर स्कूल जी टीचर आहियां, त ऑनलाइन ॿारनि जी वठंदा आहियूं। त सर हिन जो प्रोसेस छा थींदो थोरो सो? क्लासेस उहो ई, त पहिरियों तव्हां रजिस्ट्रेशन करायो, तव्हां पहिरियों क्लासेस वरिता आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदव, ॿार इकट्ठा करे हुननि जा नाला। त जयपुर में ई थींदो इहो, उन्हनि खे कॉल करे? हाँ, तव्हां असांजे थ्रू करणु चाहियो असांजे थ्रू कयो, गवर्नमेंट कॉलेज जे थ्रू, डिपार्टमेंट गवर्नमेंट कॉलेज जे थ्रू कयो, त उन थ्रू करणु चाहियो उन कयो। बाक़ी पेमेंट त तव्हांखे डायरेक्ट तव्हांजे अकाउंट में वेंदो, कोई टेंशन जी ॻाल्हि कोन्हे। जेको पेमेंट तव्हांजो ठहंदो डायरेक्ट तव्हांजे अकाउंट में थो अचे। त सर तव्हां खां ई अगर मां करण चाहियां त छा प्रोसेस आहे सर? प्रोसीजर उहो ई अथव, सेम प्रोसीजर आहे। बस तव्हां उहो जेके मोकिलींदो 15 ॿारनि जा नाला ऐं फॉर्म वग़ैरह, त उहो असां वटि मोकिलींदो, त असां हुन पंहिंजी सील ऐं साइन करे मोकिलींदासीं। त डिपार्टमेंट सां जुड़ण में इहो फ़ाइदो रहंदो तव्हांखे, कॉलेज खां बि हिकु ॾाढो वॾो थींदो त भई तव्हां गवर्नमेंट कॉलेज जा स्टूडेंट थी असां सां जुड़ो था, उहो तव्हांखे हुनजो फ़ाइदो मिली वेंदो। ठीकु आहे न, इहा वॾी ऑर्गेनाइजेशन जुड़ी करे तव्हां हुनजे अंडर में कमु कंदो, इहो तव्हांखे ॾाढो वॾो फ़ाइदो मिलंदो। जी सर, मां ये और पेपर वगैरह कैसे पहुंचाया अगर मां करण चाहियां त सर? तव्हां बाय पोस्ट या असांखे ॿुधाइजो जीअं आहे, पोइ तव्हां मूंसां फोन ते ॻाल्हाइजो, मां तव्हांखे सॼो इंफॉर्मेशन। जी सर, ऐं थैंक यू सो मच सर, तव्हां असांखे यही नोट्स मोकिलंदा रहिजो। बिल्कुलु बिल्कुलु मोकिलींदा। जी सर। प्रिया छबलानी, उहा कुझु ॻाल्हाइण थी चाहे? प्रिया तव्हां हैंड रेस कयो आहे? भारती ॾिसण पई थी अचे, भारती रामनाणी। भारती रामनाणी, बेटा तोखे कुछ पुछणो आहे? सर छुट्टी भी हले पढ़ाई जेके नोट्स मोकिलींदा आहियो मां पढ़ंदी आहियां, कुछ कंटिन्यू कयां पई उनखे पढ़ण जो। ओके, वेरी गुड। ॿियो तव्हांजो कुछ सजेशन हुजे, एडिशनल तव्हां चाहींदा हुजो? असां थोरो थोरो त नोट्स ठाहींदा आहियूं। बेटा तव्हां जेको मोकिलींदा आहियो न उन खां सर थोरो सो ॿियो पढ़ी करे बुक्स वग़ैरह में नोट्स ठाहे करे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, थोड़ी महिनत कयो। इन जे अलावा तव्हांखे जेको कुछ पुछणो हुजेव एनी टाइम तव्हां फोन ते पुछी सघो था, है ना? बिल्कुलु सर।
ॿियो केर बि कुझु पुछणु चाहे? हेलो हेमलता चांदवानी ॾिसण पे आई। हाणे हेमलता खे कुछ पुछणो आहे? यार हेमलता मुंहिंजो आवाज अचे थो? हाँ दिव्या भोजवानी बाय दिव्या भोजवानी कनेक्टेड आ? यस सर। हाँ बेटा वीडियो ऑन कर पंहिंजो। यस सर। दिव्या कीअं पई हले पढ़ाई बेटा? ओके ओके सर। मां तव्हां सभिनी खे ॿुधाइण चाहींदुमि त हीअ ॾिसो साइंस जी स्टूडेंट अथव ऐं मेरिट होल्डर स्टूडेंट आहे। 12th में ग्रेजुएशन में ॾाढे सुठे परसेंटेज सां पास थी आहे। MA प्रीवियस में जॾहिं लिस्ट ठही मां ख़ुदि ॾिसी हैरान थी वियोसि त हेॾी हाईएस्ट परसेंटेज वारी छोकिरी बि सिंधी खणण में इंट्रस्टेड रही आहे ऐं सिंधी सब्जेक्ट खयों अथई। हिनजी मदर मूंसां ॻाल्हायो। मां पहिरियों जंहिं डिपार्टमेंट में हुअसि उते हिनजी मदर मूंसां गॾु हुई त उन्हनि मूंखां पुछियो। मां चयो स्कोप ॾाढो सुठो अथव बशर्ते ॿार महिनत करे। ये सोफिया स्कूल और कॉलेज जी पढ़ियल छोकिरी आहे ऐं पर महिनत करे सिंधी करणु थी चाहे, सिंधीअ में अॻियां वधणु थी चाहे त असां पूरो प्रयास कंदासीं त इहा वधे, अॻियां अञा प्रयास करे, है ना। ऐं बेटा तूं थोरी महिनत कर, ठीकु आहे? यस सर। लेक्चर वार ॿुधंदी आहीं? सर मैं शाहजो रसोलो ही चालू किया है अभी तो। अच्छा कयो अथई? वेरी गुड। कुझु न सम्झ में अचेई त फोन करे पुछी सघंदी है ना। कोर्स जे बारे में तव्हांखे मैडम जानकारी ॾिनी आहे त जीअं बि थींदो अञा ताईं का ऑफिशियल इंफॉर्मेशन आई कोन्हे पर जेसि ताईं उम्मीद आहे कोर्स भी घटिजी सघे थो ऐं एग्ज़ामिनेशन जी बि अञा ताईं काई ऑफिशियल इंफॉर्मेशन कोन्हे। जेसि ताईं सम्झ में अचे थो त थी थो सघे त ऑनलाइन बि तव्हांजा एग्ज़ाम कंडक्ट थियनि या तव्हांखे प्रमोट बि कयो वञे पिछले साल वांगुरु। त जेको बि ऑफिशियल इंफॉर्मेशन मिलंदी असां तव्हांजे ग्रुप में विझंदा रहंदासीं। तव्हां बस ग्रुप में जुड़िया रहिजो। जेको बि तव्हांखे मैसेज विझूं था तव्हां हुनजो रिप्लाई कंदा कयो। ओके सर लिखी या कुझु मैसेज विझी करे त असांखे पतो पइजे त जिन ॿारनि खे न पहुतो हुजे या कंहिं कारणवश उहे नथा जुड़ी सघनि त असां उन्हनि खे फ़ोन करे इंफॉर्म करे सघूं। त तव्हांखे रिक्वेस्ट आहे त जॾहिं असां को मैसेज विझूं त तव्हां हुन रिप्लाई ज़रूरु कयो त असांखे पतो पए त तव्हां ताईं उहो मैसेज पहुची चुको आहे ऐं तव्हां हुन मैसेज खे ॾिसी चुका आहियो। ठीकु आहे? मैडम तव्हांखे कुझु चवणो हुजे ॿारनि खे कुझु? हाँ त ॿारनि खे इहो चवणु चाहींदसि त हिन चैनल खे सभिनी खां वधीक भले प्राइवेट ॿार बि आहिनि न उन्हनि खे बि चयो त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। जेतिरो घणो वास्ट असांजो सिंधी सब्जेक्ट फैलिजंदो ओतिरो ई असांजे लाइ सुठो आहे, असांजी लैंग्वेज लाइ, असांजी भाषा जे लाइ तमामु सुठो आहे। ॿियनि खे सभिनी खे तव्हां हिमथायो ऐं हिन चैनल ते जेके बि तव्हांखे वीडियो ॾिना वञनि था उन्हनि खे तव्हां सब्सक्राइब ज़रूरु कयो हिन चैनल खे। ऐं धीरे धीरे तव्हांजो सिलेबस अॻियां वधी रहियो आहे। MA प्रीवियस जो ई ख़ाली घटियल आहे, बाक़ी UG लेवल जो त असां क्लास लॻभॻि कोर्स उन्हनि जो थी वियो। अॼु जेका उहा PG जे ॿारनि जी आहे MA प्रीवियस ऐं फाइनल। त प्रीवियस जो कोर्स थोरो घणो रहियल आहे उहो असां हिन छुटियुनि में बि तव्हांजो कंटिन्यू कंदासीं। तव्हां कोर्स जे बारे में बिल्कुलु निश्चिंत रहो। तव्हांखे कंहिं बि तरह जी कंहिं बि नमूने जी दिक़त पेश अचणु कान ॾींदासीं। ऐं MA फाइनल जो त लॻभॻि कोर्स आहे उन्हनि खे त तव्हांखे करिणो ई पवंदो ऐं MA प्रीवियस जा ॿार प्रमोट थी सघनि था पर MA फाइनल जा इम्तिहान त हरगिज़ कंहिं बि हालत में थींदा। उन्हनि जो भले 100 मार्कुनि जो पेपर न थी करे 60 मार्कुनि जो थिए या जो बि प्रक्रिया गवर्नमेंट अपनाईंदी तव्हां असां सां जुड़ियल रहंदा त असां तव्हांखे हिन WhatsApp ज़रिए कहिड़े बि नमूने तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं, इंफॉर्म कंदा रहंदासीं हर सूचना। सर मां कुछ पूछण थी चाहियां सर। जी जी सर MA जा न प्राइवेट जा फॉर्म कोन भरजा। कुछ ॿार चाहिनि पिया पढ़ण लेकिन वो आया ही कोन्हनि, हाँ फॉर्म ही कान भरिया आहिनि।
अञा ताईं MA प्राइवेट लाइ काई बि इंफॉर्मेशन आई न आहे। हींअर जी ॿुधण सर। में आयो हो त अप्रैल लास्ट ताईं खुलंदा, पर छाकाणि त कोविड थी वियो ऐं सभु कॉलेज जी स्कूल तव्हांखे ख़बर आहे बंदि थी चुका आहिनि, त इन करे जी सर। अञा ताईं कोई ऑफिशियल न्यूज़ आई कोन्हे। पर जीअं ई खुलंदा हाँ थोड़ा त जी असां डेफिनेटली ग्रुप में विझंदासीं। जेके ॿार भरणु जी चाहिनि, जी तव्हां सर। कंहिं पंहिंजे मिलण वारनि खे कंहिंखे भराइणु चाहियो त सभिनी खे भराइजो। जी सर। पूरो प्रयास जी कंदासीं जी त सर। मैक्सिमम हुनखे तव्हांखे इन्फॉर्म टाइम सां करे सघूं, है न। जी सर। ॿियो कंहिंखे कुझु पुछिणो हुजे? पूजा छबलानी। आशा सर मां इहो पियो पुछणु चाहियां, जेको हिननि जो MA फाइनल जो ई कोर्स पुराणा किताब वरिता आहिनि त उन में का दिक़त त कोन्हे ॿार खे अॻियां करण में? दिक़त बेटा कोई कोन्हे, पुराणा किताब उहे ई हलंदा, पर हींअर जेके नवां किताब छपजिया अथव ॾाढी सुठी क्वालिटीअ जा, ऐं कोर्स बि उन में सॼो लॻभॻि कवर थिए थो। ठीकु आहे, NCPSL छपाया अथव ऐं रेट बि ॾाढा रिजनेबल अथव, तव्हांखे हमेशह कमु ईंदव, अॼु न आहे हमेशह। भविष्य में तव्हां अगरि अॻियां हायर स्टडीज़ में वञणु चाहींदव ऐं तव्हां अॻियां कंहिं एग्ज़ामिनेशन खे फाइट करणु चाहींदव त इहे ई तव्हांखे बुक्स अॻियां खां अॻियां ताईं कमु ईंदव। त मुंहिंजो इहो सजेशन अथव, पुराणा तव्हांखे कमु ईंदव, कोई दिक़त कोन्हे। नोट्स बि असां अवेलेबल आहिनि, उहे बि तव्हांखे कमु ईंदव। पर मुंहिंजो इहो सजेशन आहे त NCPSL जेके नवां किताब छपाणा आहिनि उहे एटलीस्ट तव्हां हिकु कॉपी वठी करे पाण रखो, त उहे तव्हांखे हमेशह लाइफ टाइम कमु ईंदव बुक्स। और है ना मां पीछे सिंधी जो स्कोप अॻियां भई छा आहे, भई MA फाइनल करण खां पोइ भई ॿार खे कुझु आहे? ॾाढो स्कोप आहे, स्कोप ई स्कोप आहे। अॼु MA करे करे ॿार ॾिसो कॉलेज व्याख्याता लाइ अप्लाई करे सघे थो। अॼु NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जेकी असांजी ही NCPSL सेंट्रल गवर्नमेंट जी बॉडी आहे, अॼु उन में बि घटि में घटि 10 पोस्टूं ख़ाली आहिनि, ऐं उन में मिनिमम क्वालिफिकेशन जेकी आहे MA सिंधी ज़रूर था घुरनि। उहे अॼु न सुभाणे भरजंदियूं, हे कोविड जे करे सभु लेट थी रहियो आहे कमु। फर्स्ट ग्रेड लेक्चरशिप लाइ बि तव्हांखे मिनिमम क्वालिफिकेशन MA सिंधी खपे। अगर तव्हांखे MA सिंधी न आहे त तव्हां फर्स्ट ग्रेड लाइ एलिजिबल न थी सघंदव। स्कोप त घणी आहे, नेशनल सिंधी अकेडमी आहे, उनमें पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि, त जाम सारियूं पोस्टूं घणी आहिनि। पर बसि ॿार थोरा अवेयर रहनि, टाइम टू टाइम जीअं पोस्टूं निकिरनि थियूं उन लाइ अप्लाई कनि, भरनि, जेको गवर्नमेंट जो प्रोसीजर आहे उहो फॉलो कनि। स्कोप जी काई कमी कोन्हे। मां क्लासिस में घणी दफ़ा इहो एग्जाम्पल ॿुधाए चुको आहियां त लास्ट टाइम बि तव्हां ॾिसो थर्ड ग्रेड में जेके हाणे पोस्टूं निकितियूं हुयूं, लॻभॻि 35 to 39 पोस्टूं निकितियूं हुयूं RPSC जे थ्रू, ऐं तव्हांखे ॿुधी आश्चर्य थींदो त मुश्किल सां 50 खां 60 ॿार ई वेठा हुआ, ऐं एतिरा वेठा ओतिरा ई खजी विया। जेके एलिजिबल न हुआ उहे न खजिया, एलिजिबल जंहिंजी क्वालिफिकेशन न हुई या कंहिं अदर कास्ट वारनि भरियो हो, मिड़ई सिंधी ॾिसी करे भरे छॾियो त ग़लती सां असां थी वञे, उहे रहिजी विया। बाक़ी मोस्टली सभु ॿार खजी विया, ऐं गवर्नमेंट 39 पोस्टूं कढियूं हुयूं त ओतिरियूं बि ओतिरा ॿार न मिली सघिया सिंधी ॿार जेके एलिजिबल हुआ, जंहिंजी मिनिमम क्वालिफिकेशन खपंदी हुई। मतिलबु उन में रुगो विहण ई ॿारनि लाइ काफ़ी हो, ऐं ॿार सभु खजी विया। ऐं उन खां पोइ जेसि ताईं मूंखे जानकारी आहे उन मां कुझु ॿार थर्ड ग्रेड मां सिधो सेकंड ग्रेड में प्रमोट थी विया विदिन 1.5 year, मतिलबु 1.5 साल जे अंदरि अंदरि। इहा ॾाढो वॾो हिकिड़ो अचीवमेंट आहे। ॿियनि सब्जेक्ट्स में 10 साल गुज़री वेंदा आहिनि, ॿार प्रमोट न थी सघंदा आहिनि, पर हिकु सिंधीअ जे बेस ते जेके हायर रैंक ते हुआ उहे 10 खां 12 ॿार सेकंड ग्रेड में प्रमोट थी विया। लाइव एग्जाम्पल आहे इहो। ऐं बिल्कुलु रिसेंटली हाणे जेकी RPSC लास्ट वैकेंसी निकिती हुई, ऐं हाणे मूंखे ॿुधण में आयो आहे जीअं नई शिक्षा नीति लागू थी आहे त ॿारनि खे जेको आहे मातृभाषा में पढ़ायो, प्रादेशिक भाषाउनि में पढ़ायो, त उन लाइ हर स्कूल में लॻभॻि ॾिसो हिकु पोस्ट त हर जिते अगरि ॿार पढ़ण लाइ आहिनि 10 बि ॿार मिली करे चवनि था त असां सिंधी पढ़णु चाहियूं था, त उन्हनि खे उहा पोस्ट क्रिएट करणी पवंदी, उते उन्हनि खे टीचर अपॉइंट कराइणो पवंदो। ऐं मूंखे हाणे ॿुधण में आयो आहे बाड़मेर में 10 खां 15 पोस्टूं नयूं क्रिएट थियूं आहिनि सिंधी टीचर्स जूं। त हाणे जेकी RPSC थींदी उन में 10 ॿार 15 ॿार सिंधी त वेंदा, त इहो घटि स्कोप थोरी आहे। ॿार आहिनि किथे, पंहिंजा ॿार भरनि ई कोन था फॉर्म, आहिनि ई कोन ॿार एतिरा।
माइनॉरिटी लैंग्वेज में ॾाढा फ़ाइदा आहिनि। ॿियनि लैंग्वेजिस में जेको आहे 1:10,000 ताईं रेशो वेंदो हली आहे, हिकु पोस्ट ते 10,000 ॿार, जॾहिं कि पंहिंजे सिंधीअ में तव्हां ॾिसो हिक जे पुठियां 4 या 5 ॿार ई हूंदा आहिनि मात्र। इहो हेॾो वॾो मतिलबु फ़ाइदो आहे, हिन खां वधीक छा फ़ाइदो मिलंदो। अॼु ॿार जेके आहिनि ॾिसो, असां को टाइम हो सिंधी लाइ असां प्रयास कंदा हुआसीं त ॿार अचनि कॉलेजनि में अचनि पढ़नि। अॼु उहो समय अची रहियो आहे त ॿार पाणी MA लाइ पुछनि था, पतो करे पहुचनि था, पढ़नि था, एडमिशन वठनि था। हेॾी सुठी गवर्नमेंट कॉलेज में असां वटि स्ट्रेंथ आहे। अॼु BA ऐं MA मिलाए करे लॻभॻि 100 जे आसपास ॿार पढ़ी रहिया आहिनि। त इहो ॾाढो सुठी अचीवमेंट आहे। त सिंधीअ में जॾहिं स्कोप आहे तॾहिं ॿार अचनि था, न त केरु छो अचे। ॾाढो स्कोप अथव आंटी, कोई मतिलबु उहो कोन अथव, कोई कमी कोन्हे स्कोप। बशर्ते ॿार थोरो अवेयर रहे, थोरो असां सां जुड़ियल रहे। का प्रॉब्लम हुजे असां वेठा आहियूं, ॿुधाईंदासीं। जिते वैकेंसियूं खुलंदियूं असां ॿारनि खे अॻियां थी ॿुधाईंदासीं। जी 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 चलो। ॿियो कंहिंखे कुझु पुछणो हुजे? सर मां तव्हांजी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि जोड़ींदुसि। जी। हींअर मैम सवाल कयो अॻियां फ्यूचर जे लाइ, त जीअं हिकिड़ो UPSC में बि जेको सिंधी ऑप्शनल सब्जेक्ट आहे, इहो बि हिकिड़ो नयो ऑप्शन थी सघे थो ॿारनि जे लाइ। तव्हां अगरि हायर स्टेज ते वञणु चाहियो था, IAS वग़ैरह ठहणु चाहियो था, त UPSC में बि IAS ठहण लाइ हिकु सिंधी सब्जेक्ट खणी करे घणनि ई माण्हुनि जो फ़ाइदो पतो आहे। राजा राम असां पहिरियों जेको वेबिनार करायोसीं उनमें श्री राजा राम जी आहिनि, जेके IPS आहिनि, इंडियन पुलिस ॾाढा सीनियर IPS आहिनि। उहे बि सिंधी सब्जेक्ट खणी करे ई ठहिया आहिनि। ऐं ॿिया बि घणी उदाहरण आहिनि। ऐं हुनजा किताब बि NCPSL फ्रीअ में ॾे पई, मतलब कुछ नॉमिनल कॉस्ट ते ॾे पई, ऐं मां खुद बि घुराया। हाँ बिल्कुलु, किताब नाले मात्र जा चार्जिस आहिनि। 50 रुपया पर बुक, को वॾो चार्ज कोन्हे। उन खां वधीक उनजो पोस्टेज लॻी वेंदो आहे। पर भाई इन करे जो मिसयूज़ न थिए, इन करे टोकन अमाउंट रखियो अथनि। ॿियो कंहिंखे कुझु पुछणो हुजे? जया के कुछ पूछणो आहे? मनीषा आई आहे, त मनीषा पूछो बेटा। नमस्ते मैम। सर मूंखे पुछणो, MA फाइनल खां पोइ कहिड़ो भरणो आहे फॉर्म? MA फाइनल खां बेटा तव्हां नेट जी तयारी कयो। नेट सिंधीअ में नेट थींदो आहे, NET नेट, है ना, नेशनल एलिजिबिलिटी टेस्ट। उनजी तयारी कयो, जंहिंसां तव्हां कॉलेज में अख्याता लाइ एलिजिबल थी वेंदो। सर नेट जी तयारी जे लाइ जेके MA प्रीवियस ऐं फाइनल जो सिलेबस आहे उहो ई पढ़णो आहे न? मोर देन सफिशिएंट आहे, मोर देन सफिशिएंट। अगर तव्हां प्रीवियस ऐं फाइनल जो सिलेबस ईमानदारी सां कयो था त मां सम्झां थो तव्हांखे केरु रोके न सघंदो नेट में। मोस्ट वेलकम, एनी टाइम। डिपार्टमेंट हर समय पंहिंजे सिंधी सभ्यता लाइ, सिंधी ॿारनि जी विकास लाइ हर समय तत्पर आहे। उहो अॼु खां न, सालनि खां, जॾहिं खां डिपार्टमेंट ठहियो आहे, जेसि ताईं मूंखे ॼाण आहे, कॾहिं डिपार्टमेंट जे सदस्यनि कंहिं ॿार खे इहो न चयो आहे त असां टाइम कोन्हे, अॼु न सुभाणे अचिजो, कॾहिं न चयो आहे। हमेशह हर समय असां तव्हां लाइ तत्पर आहियूं, बशर्ते तव्हां सजग थियो, तव्हां रुॻो अचो अॻियां। असांजा एग्ज़ाम थिया न हुआ, त हुनमें हिकिड़ी बुक हुई जेको 3rd नंबर पेपर थियणो हो, त उहा मूंखे ढंग सां सम्झ में कान आई। ऐं हींअर मां MA फाइनल लाइ किशन चंद बेबस पढ़ी छॾी आहे। जी। त हींअर मां किशन चंद बेबस जी त बुक पढ़ी छॾी आहे। हाणे मूंखे अॻियां ॿी किताबूं पढ़णियूं आहिनि, त अगरि उन्हनि मूंखे का बि प्रॉब्लम लॻे थी त मां मीना मैम जो वटि नंबर आहे। हाँ बिल्कुल। बेबस ते बेटा हिकु पेपर आहे, MA फाइनल में त 5 पेपर आहिनि, ऐं उहो मां शुरू में तव्हांखे पाठ्यक्रम मोकिले चुकी आहियां जुलाई महीने में 2020 में। उहो वीडियो खोले करे तव्हां ॾिसो, हुनमें सिलेबस अथव। अगरि न आहे, तव्हांखे नथो अवेलेबल थी सघे, त मां ॿीहर तव्हांखे उहो सिलेबस मोकिले छॾींदसि। 5 पेपर आहिनि MA फाइनल में, टोटल 5 ई असांखे पढ़णा आहिनि। खाली बेबस त हिकिड़ो पेपर आहे, 7 पेपर आहे। जी ठीकु आहे न? हाँ मैम, मां तव्हांखे पर्सनल नंबर आहे न तव्हांजो मूं वटि? मां तव्हांखे हुन ते कंहिं महिल पुछी सघे थी। ओके ओके ओके, थैंक यू मैम। जया अचे। मैडम जी जी। हाँ मैडम, हाणे टाइम थी रहियो आहे, वरी मीटिंग ऑफ थी वेंदी पाणे।
त मां रिक्वेस्ट बिल्कुलु, कंदुमि तव्हां बिल्कुलु। सभिनी जो थैंक्स, वोट ऑफ थैंक्स ॾेई ऐं मीटिंग खे पाण ऑफ कयूं। ओके ओके। हा, तव्हां जेके बि असांजे विद्यार्थियुनि जा अभिभावक हिन मीटिंग में जुड़िया, असांखे सजेशन ॾिनऊं, काई उन्हनि खे समस्या हुई उनजे बारे में पुछऊं, इन लाइ मां तव्हांजी सभिनी तहे दिल शुक्रगुज़ार आहियां। अॻिते बि तव्हांखे अगरि का समस्या हुजे, न सिर्फ़ु मीटिंग कॉल कयूं, पर तव्हां कॾहिं बि फोन करे करे, व्हाट्सअप कॉल करे करे कॾहिं बि तव्हां पंहिंजी समस्याउनि जो हल असां खां पुछी सघो था। बसि इन्हनि थोरनि लफ़्ज़नि सां धन्यवाद। तव्हां सभिनी थैंक जो यू सो मच धन्यवाद। मैम सर, थैंक यू सो मच सर। तव्हां सभु जुड़िया, अॻियां बि जुड़ंदा रहंदव। तव्हां मीटिंग कॉल कयूं या कुझु बि असां तव्हांखे इंफॉर्म कयूं त तव्हां सां जुड़िया रहिजो, है न। का बि समस्या हुजेव केॾी महिल बि तव्हां पुछी सघो था, ठीकु आहे। इन शब्द सां गॾु असां अॼु जी मीटिंग एंड था कयूं, ठीकु आहे। थैंक यू ऑल ऑफ यू। महिरबानी। थैंक यू।